नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जो मेज़बान असगर खानोटी अॼु ख़ुशूसी नशरियात सां गॾु तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे। तव्हांखे नाज़रीन जी ख़बर आहे त सॼी सिंध में असां सकाफ़ती ईद जो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। काविश ऐं केटीएन पारां पिण हर साल वांगुरु हिन साल बि सॼी सिंध में वेहा वरी वसंदा ख़ुशहाल थींदी सिंध जे सरे हेठि हीअ एकता जो ॾींहुं मल्हाइजी रहियो आहे। उन सिलसिले में असांजी अॼु हीअ ख़ुशूसी ट्रांसमिशन आहे। उन सिलसिले में असांजो हैदराबाद स्टूडियो में मौजूदु आहियूं। असां सां गॾु मौजूदु आहिनि मोहतरमा कूंज कुरैशी साहिबा, पाण सिंगर बि आहिनि ऐं पाण स्टूडियो बि हलाइनि थियूं उते ख़ुशूसी तौर ते मौसीक़ीअ जे हवाले सां नवनि शागिर्दनि खे सिख्या बि ॾिनी वञे थी ऐं नवनि सुरनि सां नवां एल्बम बि हर साल आंदा वञनि था। ऐं जॾहिं त उनखां सवाइ असां सां गॾु जेको ॿियो मेज़बान मौजूदु आहे महिमान मौजूदु आहे रफ़ीक ईसानी साहिबु, पाण कंहिं नाले जो तारफ़ जो मुहताज न आहे, पाण ड्रामा आर्टिस्ट आहे, स्टेज ऐं टीवी ड्रामनि में काफ़ी कमु कयो अथसि। सॼी सिंध में सॼी सिंध खे सुञाणे थी ऐं संदसि सुञाणप सिंधी ड्रामनि जे हवाले सां तमामु घणी आहे। त अॼु असीं ॻाल्हि ॿोल नाज़रीन कंदासीं अॼु जेको ॾींहुं सकाफ़त जो क़ौमी ॾींहुं एकता जे हवाले सां सॼी सिंध में मल्हाइजी रहियो आहे। सॼी सिंध वांगुरु हैदराबाद में पिणु हर रोड ते हर गलीअ में हर घर में हीउ क़ौमी ॾींहुं वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाइजी रहियो आहे। उन सिलसिले में आऊं पंहिंजनि ॿिन्ही महिमाननि खे असांजे केटीएन जे हिन स्टूडियो में भलीकार चवां थो ऐं अॼु उन ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। मैडम अस्सलाम वालेकुम। रफ़ीक ईसानी साहिबु अस्सलाम वालेकुम। तव्हां कीअं आहियो? कीअं था महसूसु करियो जो सॼी सिंध क़ौमी सकाफ़ती ईद जो ॾींहुं मल्हाए रही आहे? सचमुच त इंतिहाई ख़ुशी थी रही आहे, छाकाणि त सिंध जा हज़ारे न लखे न पर करोड़े माण्हू निकितल आहिनि ऐं अजरकूं टोपियूं रलियूं नवां वॻा ऐं ख़ुशियूं मल्हाए रहिया आहिनि। न सिर्फ़ु हिते सिंध में पाकिस्तान में पर असीं ॾिसूं पिया सोशल मीडिया जे ज़रिए त दुनिया जे केतिरनि मुल्कनि में सिंधी माण्हू असांजो हीउ सकाफ़ती ॾींहुं 4 डिसंबर जे हवाले सां जेको आहे उहो मल्हाए रहिया आहिनि। ऐं ॾिसो त उतां जो पैगाम केॾो सुठो पियो वञे। हे जेके अजरक जा ॻाढ़ा अछा रंग आहिनि, जेके हिन में स्टार्स आहिनि, ऐं हितां पैगाम सिंध मां इहो पियो वञे अमन जो, मोहबत जो, प्यार जो, भाईचारे जो, रवादारी जो। सिंध हिकिड़ो अहिड़ो ख़ितो आहे जंहिंजो मुर्शिद असांजो आहे शाह अब्दुल लतीफ़ बिटाई, उन हिकिड़ी दुआ ॾेई छॾी आहे, साईं सदाई करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। यानी सिंध मां पैगाम वञे पियो त सिंध त आबाद थिए पर उन सां गॾु पाकिस्तान ऐं सॼो आलम सॼी दुनिया में जेके माण्हू जिते जिते रहनि था उहे ख़ुशि हुजनि। त इहो पैगाम आउं सम्झां थो त सिंध मां वञे पियो, पाकिस्तान मां वञे पियो। इहा असांजी ख़ुशकिस्मती आहे त असां अमन जो प्यार जो पैगाम ॾेई रहिया आहियूं, जंहिंमें रक़्स बि आहे, जंहिंमें राग बि आहे, जंहिंमें फ़न आहे, आर्ट आहे, कल्चर आहे, थिएटर आहे, कवाली आहे। यानी कि मुख़्तलिफ़ रंग आहिनि, मुख़्तलिफ़ कलर्स आहिनि, मुख़्तलिफ़ ख़ूबसूरतियूं आहिनि जेके सिंध मां वञनि पियूं सॼी दुनिया लाइ। वरी महिरबानी रफ़ीक कुरैशी साहिबु, ॻाल्हि जो सिलसिलो जारी रहंदो। हाणे अची मतिलबु कूंज कुरैशी साहिबु असांखे ॿुधाइजाओ त तव्हां कीअं था महसूसु करियो, तव्हांजो मौसीक़ीअ सां तइल्लुक़ु आहे त हीउ जेको पाण वटि क़ौमी सकाफ़ती एकता जे ॾींहं जे नाले सां हर साल मल्हाइजे थो, त तव्हांखे कीअं महसूसु थिए थो? तव्हां एज़ ए सिंगर एज़ ए मौसीक़ीअ जे फील्ड सां तइल्लुक़ु रखंदे तव्हां कीअं था महसूसु करियो हिन ॾींहं खे? सभिनि खां पहिरीं त सभिनी असांजे सिंधी साथियुनि खे, साहेड़ियुनि खे, सभिनी सिंधियुनि खे अस्सलाम वालेकुम। ऐं जीअं तव्हां सवाल कयो आहे त कीअं थो लॻे, त ईअं थो लॻे जीअं असांजे साल में 2 ईदूं थींदियूं आहिनि ऐं ईअं जीअं असांजी सिंध सकाफ़त वारो ॾींहुं आहे उहो असांखे लॻंदो आहे असांजी ईद जो ॾींहुं आहे। ईअं ई नवां कपिड़ा पाइण, ईअं ई नयूं जेको आहे सो ड्रेसूं ईंदियूं आहिनि, मार्केट भरी पई हूंदी आहे। जेॾी महिल हीउ ॾींहुं ईंदो आहे त यकीन कयो सॼी मार्केट इन्हनि ई ड्रेसुनि सां भरी पई हूंदी आहे। टोपी अजरक मुख़्तलिफ़ स्टाइल जा तव्हां ड्रेसिस ॾिसंदा आहियो। ऐं असां जीअं कूंज वाले सां आहे त असांजे पूरे मुल्क में छा पूरी दुनिया में सिंधी सॉन्ग्स ठाहिया वेंदा आहिनि। उनमें एॾी मिटी जी हुब हूंदी आहे, हिकिड़ी ख़ुशबू ईंदी आहे असांखे पंहिंजे मिटी जी, पंहिंजी सिंध जी। ऐं ॾाढी असांखे ख़ुशी थींदी आहे त असांजी सिंधी जेका आहे उन अवेयरनेस आई आहे त असां सिंध बि हिकिड़ी क़ौम आहियूं, पूरी दुनिया में हिकिड़ी पावरफुल क़ौम आहियूं। जे हिकिड़ो पॉइंट आहे असां सभु सिंधी एकता में आहियूं। अॻु में हूंदो सिंध सलामत साथ सलामत, त सिंध सलामत साथ सलामत इहो असांजो हिकिड़ो कॉल बि आहे। इंशाअल्लाह असां सभु हिन कॉल सां गॾु हलंदासीं, झूमंदासीं, ॻाईंदासीं ऐं हर साल ईअं ई जेसि ताईं हयाती आहे असांजी सिंध ता क़यामत ईअं ई
कायम दायम रहे। ईअं माण्हू ख़ुशियूं मल्हाईंदा जीअं ईदूं मल्हाईंदा आहिनि, ईद बि असांजी इहो ही डे बि असांजो ईअं ई मल्हाईंदा रहनि माण्हू। ईसानी साहब तव्हां कीअं सम्झो जीअं हींअर काविश ऐं केटीएन पारां जेको असां मल्हाए रहिया आहियूं ही सकाफ़ती एकता जो ॾींहुं, वेढ़ा वरी वसंदा, ख़ुशहाल थींदी सिंध। त सिंध में गुज़िरियल साल जेका बरसातुनि तबाही आंदी ऐं उन खां पोइ ही असीं क़ौमी ईद मल्हाए रहिया आहियूं, त तव्हां कीअं था सम्झो त हीअ जेका सॼी सिंध क़ौमी ईद जे नाले सां ॿधीअ में अचे थी, एकता में अचे थी, त असांजी सिंध वरी ख़ुशहालीअ तरफ़ वेंदी ऐं उनखे तव्हां कीअं था ॾिसो सही सूरत? इंशा अल्लाह ताला ज़ाहिर है बरसात सैलाब ये कुदरती हूंदा आहिनि, पर उन में लखे माण्हू मुतासिर ज़रूरु थिया, पर हिन मौक़े ते जीअं बरसातूं ख़तमु थियूं आहिनि, इहे परेशानियूं ख़तमु थियूं आहिनि, त वरी जॾहिं कल्चर डे जा ॾींहं अची विया आहिनि त मूं ॾिठो ख़ासि तौर ते दादू, केन शाह या नौशरो फेरोज़ या जेके जेके ज़िला मुतासिर थिया, उते जा माण्हू पंहिंजा ॾुख सूर तकलीफ़ूं हिकु पासे रखी करे पंहिंजे हिन कल्चर खे, आर्ट खे, हिन शानदार सकाफ़ती ॾींहं खे ईअं मल्हाए रहिया आहिनि, ईअं ख़ुशि थी रहिया आहिनि। ऐं उन मां हिकिड़ी उमेदु आहे त यकीननि हे वेड़ा वसंदा ऐं सिंध ख़ुशहाल थींदी। इहो असां सभु इहो इन नारे ते जेको केटीएन हीउ जेको पैगाम ॾिनो आहे, केटीएन ऐं काविश, उनखे असांजी अवाम एक्सेप्ट कयो आहे ऐं उहे शामिलु थी विया आहिनि हिन कल्चरल डेज़ में। यकीननि अलाह चाहींदो असां में हिकिड़ी हिमत आहे। शाह अब्दुल लतीफ़ बिटाई फरमायो न त खरकणा लाहे सुख न सुता कॾहिं, ओसियड़ो आहे खाउड़ियुनि खे पंध जो। यानी परेशानियूं आहिनि उहे हिकु तरफ़, पर असां में हिमत बि आहे, हौसलो बि आहे। जीअं बिटाई साईं चयो आहे त जां जां हुई जीअरी तव्हां विरची न वेठी। इहो सिंध को पैगाम पई ॾिए त तकलीफ़ूं परेशानियूं ज़िंदगी जो हिसो आहिनि, पर कल्चर असांजो अहम आहे, धरती असांजी अहम आहे, ॿोली असांजी अहम आहे, हीउ असांजो वतन आहे, हीउ मुल्क आहे। इन जे ख़ुशहाली लाइ इन खे दुनिया में पंहिंजो मुल्क जो, पंहिंजी धरती जो नालो क़ाइमु करण लाइ असां सभु हिकु थी, हिकु आवाज़ थी पंहिंजे कल्चर खे प्रोमोट करे रहिया आहियूं, हिकिड़ो अमन जो दुनिया खे पैगाम ॾेई रहिया आहियूं। असांजी 5000 साला तारीख़ उन जो हिकिड़ो मिसाल आहे मौन जो दड़ो। मौन जे दड़े मां, उन जी तहक़ीक़ मां, रिसर्च मां किथां बि को हिकु बि हथियार न मिलियो, साफ़ सुथरा घर ऐं उतां हिकिड़ी मूर्ति मिली, ठीकु आहे, आर्ट जे हवाले सां। त असीं सम्झूं था त हे सिंध जा माण्हू आर्ट सां लवर कंदा आहिनि। आर्ट ऐं कल्चर उहा शइ आहे जेका माण्हुनि खे जोड़ींदी आहे, माण्हुनि खे गॾु कंदी आहे हिकु हंधि। अॼु ॾिसो सिंध में जॾहिं कल्चर डे जूं तयारियूं पियूं थियनि त सिर्फ़ु सिंधी न पिया मल्हाइनि, पर सभु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़, पोइ उहे उर्दू ॻाल्हाईंदड़ हुजनि, उहे पश्तो ॻाल्हाईंदड़ हुजनि, उहे बलोची ॻाल्हाईंदड़ हुजनि, उहे सराइकी हुजनि, उहे पंजाबी हुजनि, यानी सॼे मुल्क जा माण्हू सिंधी टोपियूं परचेस पिया कनि, अजरकूं, लुंगियूं, खेस, वेस, वॻा, यानी कि एॾी त हिकिड़ी मार्केटिंग थी आहे, एॾो हुनर वधियो आहे, एॾी हीअ इंडस्ट्री वधी आहे, जंहिंमें हिन कल्चर डे जॾहिं ईंदो आहे त कपिड़े वारे खां वेंदे, दर्ज़ी वारे खां वेंदे, सुई, सॻो, मोती, टिकूं, यानी कि हर शइ जी सेल वधंदी आहे। दुकानदार बि उन मां मुस्तफ़ीद थींदो आहे, होटल वारो, दर्ज़ी, कपिड़े वारो, यानी कि कल्चर डे ईंदो आहे त करोड़नि जो न, अरबनि जो बिज़नेस थींदो आहे असांजे सिंध में, असांजे पाकिस्तान में। यानी ही डे नालो आहे तरक़ीअ जो। ही असां जेको ही कल्चर डे मल्हायूं था न, इहो मेलाप आहे सभिनी ॿोलियुनि जो, इहो हुनर जो, तरक़ीअ जो, यानी कि सिंध डेवलप थिए पई, माण्हू तरक़ी कनि पिया ऐं माण्हू जुड़नि पिया, नफ़रत ख़तमु पई थिए ऐं माण्हू पाण में गॾु पिया थियनि, इताद पिया कनि। इन जो सबबु आहे कल्चरल एक्टिविटी, इन जो सबबु आहे सिंध ख़ुशहाल वेड़ा वसंदा रहनि ऐं असांजा माण्हू, असांजा मारू उहे आबाद हुजनि ऐं तालीम हासिल कनि, अॻिते वधनि, पाण खे मञाइनि, पंहिंजी जेका हज़ारे साला जेका तारीख़ आहे, जेका तहज़ीब आहे, उन जो प्रोमोट कनि ऐं उहो थिए पियो। दुनिया जे केतिरनि मुल्कनि में असीं ॾिसूं पिया त सिंध जा हे रंग, कल्चर जा हे रंग मल्हाया पिया वञनि। बिल्कुलु ॻाल्हि जो मोहतरमा सिलसिलो जारी रहंदो। ऐं हैदराबाद में एकता ॾींहं जे हवाले सां मुख़्तलिफ़ तक़रीबूं थियूं आहिनि, सॼो हफ़्तो सरगर्मियूं हलियूं आहिनि सकाफ़ती, जिन में स्कूली ॿारनि खां वठी घरेलू औरतुनि,
पोरियतनि, मतिलबु हर शोबे जे माण्हुनि उन्हनि में भरपूर हिसो वरितो आहे। उन सिलसिले में असांखे ख़ुसूसी रिपोर्ट ठाही आहे सकाफ़ती सरगर्मियुनि जे हवाले सां। अचो त पहिरीं उहा ॾिसूं ऐं पोइ वरी पंहिंजी ॻाल्हि जो सिलसिलो जारी था रखूं। KTN ऐं कावड़ जे सॾ ते सॼी सिंध वांगुरु हैदराबाद में बि वेड़ा वसंदा वरी सिंध थींदी ख़ुशहाल जे सर हेठि एकता जा प्रोग्राम थी रहिया आहिनि, जिन में हर उमिरि जे फ़र्द हिसो वठी रहियो आहे। मर्द हुजनि या औरतूं, वॾा हुजनि या ॿार, सभु सकाफ़ती रंगनि में रंगियल आहिनि। एकता जे प्रोग्रामनि में मच कचरियूं, सकाफ़ती मौसीक़ी पिणु शामिल आहिनि। ये जेको प्रोग्राम थियनि था इहो असांजी सकाफ़त जो तमामु सुठो हिकिड़ो सोण आहे। असांखे ये प्रोग्राम करणु घुरिजनि ॿारनि जी अवेयरनेस लाइ, टीचरनि जी अवेयरनेस लाइ। असां KTN जा शुक्रगुज़ार आहियूं जो अॼु असांजे स्कूल में जेको आहे सो उन्हनि असां सां गॾु बीठा आहिनि ऐं उन जेको स्लोगन आहे वेड़ा वसंदा ऐं ख़ुशहाल थींदी सिंध। ऐं फ्लड खां पोइ तव्हां ॾिठो हूंदो त हर तरफ़ जेको आहे सो मायूसी हुई ऐं माण्हू परेशान हुआ। अहिड़े माहौल में हिन स्कूलनि में कल्चर डे जेको आहे सो सेलिब्रेट कयो पियो वञे ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे। ऐं हिन जेको KTN जो जेको स्लोगन आहे माशाल्लाह सां बहितरीनु आहे, छो जो इन खां पोइ फ्लड खां पोइ इन स्लोगन जी शदीद ज़रूरत हुई। असल में सकाफ़त हूअ बि हुई पर जेको KTN जो असल में सॼो क्रेडिट जेको आहे KTN ऐं काविश वारनि खे ई वञे थो। त जेको सकाफ़त जो ॾींहुं असांखे उन्हनि ॾेखारे, हूअं बि सकाफ़त खे यादि कंदा हुआसीं पंहिंजी खे, पर हिननि जे करण सां हर साल असीं सकाफ़त खे वधीक यादि कयूं था पंहिंजी खे। ऐं हीअ ॾींहुं असीं जोश जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। ईद खां बि वधीक तव्हां ॾिसो पिया ॿारनि में जोश जज़्बो आहे। सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, सुल्तानी सुहाग निंड न कंदे न मिले। सलवात जहिड़ी का सुहिणी सूरत कान्हे का, अहिड़ी मौला मुकी ॿी का, मिठी मेवात कान्हे का, तती थधी का कान्हे वेल वेहण जी, मता थिई हूंदा पेर न लही पिरीअ जो, सुते न सरंदी आहे कर पचार पिरीअ जी, विहामी वेंदी आहे घणा हणंदे हथड़ा, कख सड़न पन सड़न सड़े साओ गाह, जिन रिझायो अलाह तो नचे तन के, वठियो वञ जो वाट कंध म फेरज केॾहीं, लोणे भर लपाट लॻई न लतीफ़ चए, अखर पढ़ अलफ जो ॿिया वर्क सभु विसार, अंदर तूं उजार पना पढ़ंदे केतिरा, जे भाई जोगी थिया त पढ़ कलमे जी तवार, पंजनि सां पूरो रह तूं आया टीह मटार, तॾहिं धागा धार जॾहिं सुञाणी रब खे। वेड़ा वरी वसंदा ख़ुशहाल थींदी सिंध। अॼु असांजो जेको सकाफ़त जो ॾींहुं आहे हिते शहबाज़ टाउन स्कूल में बहितरीनु तरीक़े सां एॾी ज़बरदस्त परफॉर्मेंस, ॿारनि जो जोश ॾिसी करे ईअं लॻी रहियो आहे जीअं माना उहोई ईद जो ॾींहुं वापसि ईंदो आहे। वेड़ा वरी वसंदा ख़ुशहाल थींदी सिंध। असांखे ही ईद जीअं ॾिहाड़ो लॻंदो आहे, असां तमामु घणी ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं ऐं असां अॼु तमामु घणा हैप्पी आहियूं। असां हिते अॼु पंहिंजे स्कूल में सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हायूं था। इनमें सभिनी ॿारनि जेके आहिनि उन्हनि पार्टिसिपेट कयो आहे मुख़्तलिफ़ टैबलोस ते, ऐं सिंधी जेके कल्चरल सॉन्ग्स हूंदा आहिनि उन्हनि ते टैबलो ते जेको आहे परफॉर्मेंस करनि पिया। हर साल असां कल्चर डे सिंधी सकाफ़त पंहिंजे स्कूल में ठाहींदा आहियूं ऐं अहिड़ी शयूं अहिड़े प्रोग्राम स्कूलनि में थियणु घुरिजनि, ख़ासि तौर जेका पंहिंजा अर्बन एरियाज़ आहिनि, त ॿार रूरल जे ॿारनि खे, असांजे अर्बन ॿारनि खे ख़बर कोन्हे की असांजी सकाफ़त छा आहे। इन शयुनि सां ॿारनि खे नॉलेज में इज़ाफ़ो थींदो आहे ऐं असांजी पंहिंजे सिंध जी सकाफ़त जे बारे में। कल्चरल डे बेसिकली क्रेडिट इहो वञे ई KTN ॾे थो, छो जो KTN ई शुरू कयो ऐं उनखां पोइ असांजे पूरी सिंध में इहो ट्रेंड थी वियो त असां कल्चरल डे मल्हाईंदा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे सकाफ़ती प्रोग्राम थींदा आहिनि ऐं उहे थोरे खां शुरू थी हाणे ॾिसंदो तव्हांखे त हीउ डिसंबर शुरू थींदो आहे त गली गली में घर घर में तव्हांखे सिंध जा गीत ऐं सिंध जा कल्चरल जेके शयूं आहिनि उहे तव्हांखे नज़र ईंदियूं। स्कूली ॿार बि एकता जे प्रोग्रामनि में कंहिंखां पोइते न आहिनि, उन्हनि बि सकाफ़ती प्रोग्रामनि में भरपूर नमूने सां हिसो वठी पंहिंजो पाण मल्हायो आहे।
अलीम आला आलम जो धनी कादिर पंजी कुदरत सी कायम आए कदीम वाली वाहिद व दौ राज़िक रब रहीम सुसारा सचो धनी ते हमद हकीम करे पाण करीम जोड़ो जोड़ जहान जे तुन तितरन जा बेकसूर आयूं ए बुखारी सिर्फ पंजी मिठी ज़बान जे करे कैद हुंदा हुआ के पूरे हलिया विया के मारे हलिया विया खबर न पई त पंजा हुआ के पराविया हुआ जंग जरे में रोशनियों उभरी पवन बर पटन में जिंदगियों उसरी पवन मान जन जीरे जग में जन्नतों ए सिंध तो जा गोठ जे सुधरी पवन छा पाण इन सिंध के बदलाए न था सकू हिते जो बच्चो बच्चो छा पढ़ी तालीम याफ्ता थी इन पूरी दुनिया के देखारे कोन सके हां मां सिंधिया सिंध मथा सर घोरींदस आजादी मुंजी मंजिल आ जंजीर तुजा मां तोड़ींदस हिन धरती ते कर जुल्म भले एक दी हिसाब त जणो आ तुजा कूड़ा वादा ए कातिल रत जियाना जोड़ींदस जिए सिंध जिए पाकिस्तान आई लव माय सिंध बहुत अच्छा लगा आई एम सिंधी मैं केटीएन और ताविश का बहुत शुक्रिया अदा करती हूँ कि उन्होंने ये कल्चर निकाला सिंधी फंक्शन निकाले जिसमें हम अपने कल्चर को अच्छी तरीके से डिस्क्राइब कर सकें और अच्छी तरीके से हम उसको जान सकें और हम अपने और बच्चों को फंक्शन में पार्टिसिपेट लेना चाहिए उनको हर चीज़ में आगे बढ़ना चाहिए हम लोग ये कल्चर डे सेलिब्रेट कर रहे हैं हमारा पूरा स्कूल डेकोरेट हुआ है हमें बहुत मज़ा आ रहा है आज हम कल्चर डे बना रहे हैं बहुत मज़ा आ रहा है हमारे स्कूल में आज हम कल्चर डे मना रहे हैं और इस तरीके की एक्टिविटीज़ हमारे स्कूल में होती रहती हैं टिकटाकर दुआ मेमण पिण इन सिलसिले में नसीम नगर चौक का रैली कढी जंहिंखे हैदराबाद शहर में वॾी मोट मिली असांखे ॾाढी ख़ुशी थी ईद जो ॾियारो आहे ॼण सकाफ़ती माशाल्लाह ॾाढी ख़ुशी थी थिए अलाह साईं सभिनि खे आबाद करे ख़ुशि हुजो ऐं सिंधी भाइर सभई ईअं ई ॿधी हुजे ऐं ईअं ई साथ हुजे सिंध सलामत साथ सलामत असांजी कोशिशि इहा आहे त असांजी हर साल ये रैली निकिरंदी रहे ऐं ईअं पंहिंजी सिंध सकाफ़त के कायम रखंदा रहूं सिंध कल्चर डे पुरजोश तरीके से मनाया जाए और ये हमारी सिंध की पहचान है अजरक टोपी सिंध कल्चर हमारी सिंध की बहुत अच्छी पहचान है और ये हम हर साल मनाते हैं असांजी सिंध ख़ुशि ऐं आबाद रहे ऐं जेके असांजी सिंध में नुक़सान थिया आहिनि असां उन्हनि जे बारे में बि चवंदासीं त असां उन्हनि जो ॾुख इलाही सुठे नमूने सां सम्झी सघूं था जिन बोड मुतासिरनि इलाही पंहिंजा घर ऐं पंहिंजा वतन इलाही कुझु छॾियो आहे त हीअ रैली उन्हनि जे लाइ बि आहे ऐं असांजे सिंधी माण्हुनि जे लाइ बि आहे असांजो ही सिंध जो सकाफ़ती ॾींहुं आहे ऐं असांखे सिंधियुनि खे मतिलबु खपे त ईअं ई गॾिजी रहणु खपे अहिड़ा ॾींहं मल्हाइणु खपनि असांजी सिंधी कल्चर खे प्रमोट करणु रैली जो वॾे में वॾो मक़सदु आहे असांजी सिंधी क़ौम अमन अमान मोहबत जी क़ौम आहे मोहबत जो हिकिड़ो मैसेज आहे उहो मैसेज असां तव्हां सभिनि खे हिन रैली जे ज़रिए ॾियूं था केटियन सां गॾिजी हर साल वांगुरु बि केटियन सां गॾिजी कल्चर डे मल्हायूं था पिया ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं असांजा टीवी चैनल केटियन जहिड़ा टीवी चैनल अॻिते अची असांजी इन में साथ ॾींदा पहिरीं खां पोइ असांजी रैली तमामु बहितर वई आहे ऐं इंशाअल्लाह हर साल कढींदासूं ऐं हमेशह सक्सेसफुल वेंदी जीअं सिंध जीअं लतीफ़ जी ॿोली सदाए थी सभु काई बुख बासे का जही सही ज़ात जी जुंबिश नाहे जाए मूंसां हले काए जेका जीअं मिठो न करे अॼु जी रैली जो मक़सदु इहो आहे त असां सिंध जे कल्चर खे प्रोमोट कयूं था असां सिंधी आहियूं असांजी अजरक टोपी असांजी पहचान आहे असांजे अबे ॾाॾे खां वठी असांजी इहा रस्म आहे ऐं असांजी पहचान बि आहे जे गुलनि जहिड़ो रंग अजरक जो हे सभु कल्चर असां जेको गॾु कयो आहे खोड़ सारा ख़ूबसूरत माण्हू आहिनि ऐं कल्चर जो हिकिड़ो ॾींहुं न हूंदो आहे हर ॾींहुं असांजे लाइ कल्चर जो हूंदो आहे ऐं असां चाहींदा आहियूं त असां पंहिंजे कल्चर खे प्रमोट कयूं जेतिरो थी सघे हिन करे असांजी जेको न्यू जनरेशन आहे अॼुकल्ह जनरेशन आहे जेको हाणे ॿार पैदा था थियनि हुननि लाइ कल्चर इलाही ज़रूरी आहे एकता जे प्रोग्रामनि में ॿियनि शहरनि सां गॾु पोरहतनि पिणु पंहिंजो पाण मल्हायो आहे इन सिलसिले में पोरहतनि शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां रैली कढी मीरा मोहन शाह ते ख़तमु कई असां शुक्रगुज़ार आहियूं त काविश ऐं केटियन ग्रुप जा जनाब अयूब काज़ी जनाब अतर काज़ी साहिब जिन असांखे क़ौमी सकाफ़ती ईद जे हवाले सां हिकिड़ी अवेयरनेस ॾिनी ऐं अॼु ही थर जा मज़दूर ऐं थर जा हारी जेके बि हिते हैदराबाद में मज़दूरी कनि था उहे सभु पंहिंजो सकाफ़ती ड्रेस पाए शरीक थिया आहिनि असां सभु सिंधी वासियुनि खे हाल थर लेबर और इता जे तरफ़ां सभिनी हिन ईद जूं खोड़ सारियूं वाधायूं ॾियूं था ऐं उन्हनि खे इहो बि चऊं था त पंहिंजी तहज़ीब खे ऐं सकाफ़त खे उजागर कनि ऐं दुनिया खे ॾेखारनि त असां बि सिंधी क़ौम अञा बि ज़िंदा आहियूं ऐं असांजी सकाफ़त बि ज़िंदा आहे सिंध जे ॿियनि वॾनि शहरनि वांगुरु हैदराबाद में पिणु क़ौमी सकाफ़ती ईद वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाइजी रही आहे कैमरामैन नवीद क़ाइम खानी शफ़ात वाणी सां गॾु असगर खानोटी केटीएन न्यूज़ हैदराबाद
नाज़रीन तव्हां हीअ रिपोर्ट ॾिठी त हिन में ॾिठो त सॼी हैदराबाद में मुख़्तलिफ़ शोबनि सां तलक रखंदड़ जिन में ॿारनि खां वठी वॾा ऐं औरतुनि सां गॾु मर्दनि सॼे हैदराबाद में सॼो हफ़्तो मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती सरगर्मियूं कयूं आहिनि ऐं उन्हनि में रैलियूं कढियूं वयूं आहिनि, स्कूलनि में प्रोग्राम थिया आहिनि, मच कचहरियूं थियूं आहिनि ऐं सक़ाफ़ती हवाले सां मौसीक़ीअ जा प्रोग्राम थिया आहिनि। त इहा उन हवाले सां असांजी रिपोर्ट ई तव्हां ॾिठी। मोहतरमा कुंजकुरी साहिब तव्हां ॾिठो हीअ जॻह सॼी हैदराबाद में सॼो हफ़्तो एकता जे हवाले सां जेका सरगर्मियूं रहियूं त जेका पाण अॻे रफ़ीक साहिबु ॻाल्हि करे रहियो त न सिर्फ़ु सिंधी पर गैर सिंधी जेके सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ न आहिनि पर उहे सिंध में रहनि था त उन हिन असांजी सक़ाफ़त बि उन्हनि खे ॻंढियो आहे, उहे बि असां सां गॾिजी हीअ ॾींहुं मल्हाइनि था। तव्हां उन हवाले सां छा था चओ? हिन हवाले सां ईअं चवंदसि त जीअं भाउ चयो त इहो असांजी जेका ॿोली आहे इहा असांजी क़दीमी ॿोली आहे। उन सां हिकिड़ो शेर मां ऐड कंदसि, सिंधी मुंहिंजी सिंधी ॿोली सिंधी की न विसारियां, सिंधी मुंहिंजी सिंधी ॿोली सिंधी की न विसारियां, वेठी लोली ॻायां। त मक़सदु ॻाल्हि जो इहो आहे त जेका सिंधी ॿोली आहे उहा क़दीमी आहे त उहा क़दीमी ॿोली अञा ताईं हलंदी आई आहे। ओॾी महिल एतिरी माण्हुनि में अवेयरनेस कान हुई। जीअं जीअं असांजी सिंधी ॿोली असांजी अॻिते हली आहे, दुनिया में फैली आहे। इवन अंग्रेज़ बि असांजी सिंधी ॿोली ते काफ़ी फोकस करण खे सिखण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं उहे बि ॿाहिरि मुल्क में वेही बाक़ाइदा सिंधी सॉन्ग्स ॻाईंदा आहिनि, सिंधी शाइरी थींदी आहे उन्हनि ते। काफ़ी तव्हां ॾिठा हूंदा त जंहिं महिल असां वटि हिन स्पेशल सिंधी जंहिं महिल डे मल्हायो वेंदो आहे त पाकिस्तान जे अलावा इंडिया जे अलावा इंडिया में बि इन सिंधी जो काफ़ी हिकिड़ो रुझान आहे। उन्हनि जी हिकिड़ी पूरी असांखां जेकी कम्यूनिटी आहे सिंध खां वधीक ऐं ॿाहिरि जे मुल्कनि में बि त उहे बाक़ाइदा हिन एकता लाइ बाक़ाइदा महीना अॻु में इन जी तयारी कंदा आहिनि। तव्हां लंडन वञो, तव्हां अमेरिका वञो, तव्हां ऑस्ट्रेलिया वञो, उते बाक़ाइदा हिन ॾींहं खे मल्हाइण लाइ बाक़ाइदा जशन मल्हायो वेंदो आहे। महीननि खां हुन जी तयारी शुरू थींदियूं आहिनि। इन करे थींदी आहे जो हुन में कुझु जज़्बो हूंदो आहे, हिकिड़ी हुब हूंदी आहे पंहिंजे मिटीअ जी, उन्हनि में हिकिड़ी मोहबत हूंदी आहे पंहिंजे ॿोलीअ जी, लोलीअ जी। लोली जेके आहिनि उहे जेके ॿारनि खे कोन लोलियूं ॿुधाईंदा आहिनि सिंधी, उन में हिकिड़ी एॾी मिठास हूंदी आहे असांजी सिंधी लोलियुनि में जो ॿार जॾहिं वॾी परवान चढ़ंदो त उहो उन्हनि जे कन में हूंदो, पंहिंजी इन सिंधी ॿोली खे इलाही इज़त बि ॾींदो आहे, उनखे अॻिते वधाए बि हलंदो आहे त जीअं असांजी ॿोली जेका इहा पूरी दुनिया में स्प्रेड करे। इन जे करे असांजे ज़ाहिर पाकिस्तान में त सिंधी आहिनि ऐं इन्हनि सां जेके ॿियूं लैंग्वेज वारा आहिनि उहे बि असांखे ॾिसी उन्हनि जी बि हुब वधंदी आहे सिंधियुनि सां ऐं एकतो वधंदो आहे ऐं उन्हनि सां उहो सक़ाफ़त ॾियारे में असां सां गॾोगॾु असां सां कोऑर्डिनेशन बि कंदा आहिनि, कोऑपरेशन बि कंदा आहिनि ऐं असांजे सिंधियुनि खां वधीक यकीन कयो बलोची, सिंधी, पंजाबी जेके बि पठान आहिनि उहे बि असांजे हिन डे खे मल्हाइण लाइ बाक़ाइदा पंहिंजी लैंग्वेजिस में सिंधी ॿोली खे ई प्रमोट कंदा आहिनि। त इहा असां लाइ ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। त मां इहो सम्झंदी आहियां त असांजी जेका सिंधी जेका लैंग्वेज आहे, सिंधी जेका ॿोली आहे ऐं जेको सिंधी ॾियारो मल्हायो वेंदो आहे इहो असांजे साल जो टीं ईद आहे। मां हुनखे ईद जे तौर ते ई मञंदी आहियां। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां ज़रूरी चवंदसि त तव्हां रुॻो असां हिन ॾींहं ते न टोपी पाईंदा जग पाईंदा आहियूं, तव्हां इंटीरियर में वञो उते तव्हांखे टोपी अजरक पाईंदड़ माण्हू 24 कलाक मिलंदा, छो त उहो हुननि खे हिकिड़ी फ़ख्र फील थींदो आहे त असां टोपी असांजी इज़त आहे ऐं हर गाने में तव्हांखे टोपी अजरक जो हवालो ज़रूरु मिलंदो आहे। जीअं अजर जो हवालो अची वियो, मुख़्तलिफ़ ऐं अजरक ऐं टोपी जो हवाला ईंदा आहिनि त इहा असांजी हिकिड़ी फ़ख्र आहे, हिकिड़ी असांजी इज़त आहे। त मां इहो सम्झंदी आहियां त असांजी जेका ॿोली आहे, असांजी जेका सक़ाफ़त सुठो ॾाढे पुरजोश तरीक़े सां हर साल मल्हायो वञे, बल्कि डे बाय डे हिननि खे वधीक सुठे तरीक़े सां हिननि खे इज़त सां मल्हायो वञे त जीअं माण्हुनि खे ख़बर पए त सिंधी बि आहिनि, सिंधी क़ौम बि आहे जेका एॾो पुरजोश पुरखुलूस रहे था पंहिंजे क़ौम सां, पंहिंजी ॿोली सां। रफ़ीक साहिब तव्हां कीअं था ॾिसो त हीअ जेको वेढ़ा वरी वसंदा ख़ुशहाल थींदी सिंध त हीअ सॼी सिंध में मायूसी वारी सूरत हाल हुई, बरसातुनि जेके नुक़सान कया, मुआशी तौर ते माली तौर ते माण्हुनि जो वॾो नुक़सानु थियो सिंध में, घर माण्हुनि जा ॾही विया, फसल माण्हुनि जा तबाह थी विया। त उन हीअ जेका सक़ाफ़त जे हवाले सां ख़ासि तौर ते मौसीक़ी या जेके हीअ गाना आहिनि उन्हनि में माण्हुनि में वरी जेको उत्साह कीअं था ॾिसो त हीअ नओं उत्साह कीअं पैदा थींदो हिन सॼी मायूस सिंध में? साईं हेॾी मायूसी खां पोइ जॾहिं कल्चर जा ॾींहं मल्हाइण शुरू थिया आहिनि त सच पुछो त उहे मायूस चेहरा जेके हुआ, उदास चेहरा, उन्हनि जे
हिन वक़्तु चेहरनि ते चमक अची वई आहे, रोशनी अची वई आहे, ख़ुशी अची वई आहे, मुस्कुराहट अची वई आहे। यानी असां सिंधी क़ौम उहा आहे जेका उमेद ते जीअंदी आहे। यानी असां में उमेद बि आहे, हौसलो बि आहे ऐं असां में इहो यकीन बि आहे त इहे असांजा जेके वेड़ा वीरान थिया उहे इनशाला इहे वेड़ा वधंदा ऐं इहे आबाद थींदा, इहे अॾिबा ऐं उहो को ॿियो न अॾींदो। असां पाण ॾिसो असांजी औरत हिन कल्चर डे में असांजी औरत असांजी न्याणी जी केॾी वॾी इन्वॉल्वमेंट आहे। यानी कि हो पंहिंजे हिन डे खे मल्हाइण लाइ भर्त भरियल चोला उन्हनि जो तादाद लखनि करोड़नि में हूंदो आहे ऐं इहो हिकिड़ो तारीख़ी बिज़नेस हूंदो आहे। ऐं हिन वक़्तु सभु औरतूं जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॾिसो न, थर में कमु थिए थो, लाड़ में थिए थो, जबल में थिए थो, उत्तर सिंध में थिए थो, विचोले में थिए थो, सभु सुगड़ औरतूं हिन वक़्तु पंहिंजे भर्त में चोलनि में मसरूफ़ रहियूं ऐं जीअं हो कल्चर डे ते पाए सघनि। अच्छा, उन में सुगड़ औरतुनि खां माण्हुनि वरी उहे चोला भराया, परचेज़ कया, यानी उन्हनि खे उन जो फ़न जो उजूरो मिलियो ऐं मिली रहियो आहे। त अहिड़ी तरह जेका माण्हुनि में मायूसी हुई उहा घटी आहे ऐं इनशाला घटिजी वेंदी। ऐं असां वरी हीअ जेका हिकिड़ी इंडस्ट्री कल्चर डे मल्हाइण सां जेका तव्हांखे तरक़ी नज़र ईंदी न, उहा सच पुछो त एॾी वॾी हूंदी आहे जंहिंमें हर माण्हू खे उन में शेयर मिले थो। यानी हर माण्हू जिते इन्वॉल्व रहे थो, ख़ुशियूं मल्हाए थो, टोपियूं पाए थो, अजरक पाए थो, त उते हर माण्हू उन मां उन बिज़नेस करे थो ऐं उनखे उहो रोज़ी रोटी फ़ाइदो ऐं उनखे तरक़ी मिले थी। त आउं सम्झां थो त हीउ वाहिद ज़रियो कल्चर आहे जेको तरक़ी बि ॾियारे थो, जेको माण्हुनि खे ॻंढे थो, माण्हुनि खे मिलाए थो ऐं माण्हुनि खे गॾु करे हले थो। ऐं इन में न नफ़रत आहे, न बेज़ारगी आहे, इन में ख़ुशी आहे, इन में जोश आहे, इन में वलवलो आहे, हिन में कुवत आहे, ताक़त आहे, हिमत आहे। त असीं सम्झूं था त सिंध जा माण्हू जेको हे ॾींहुं मल्हाए हिकिड़ी हीअ रोशनी आहे, हिन मां जेका चमक आहे उहा दुनिया ताईं पहुचे थी ऐं दुनिया जॾहिं ॾिसे थी त सिंध जा माण्हू ख़ुशियूं मल्हाइनि था, पंहिंजे कल्चर सां प्यारु कनि था ऐं अमुन पसंदि आहिनि। हे सिंधी माण्हू हीअ क़ौम वाहिद आहे जेका न बम ते यकीन रखंदी आहे, न ब्लास्टिंग, न अफ़रा तफ़री, न कंहिंखां नफ़रत। ऐं सम्झा त इहो असां वटि ही जेको वाहिद ज़रियो असांजी जेका कल्चर आहे, असांजी जेका ॿोली आहे, असांजी जेका तारीख़ आहे, उन जेको असांखे पैगाम ॾिनो आहे त असीं दुनिया खे इहो ई पैगाम ॾियूं पिया ऐं दुनिया बि ॾिसे पई त वाहिद हीअ क़ौम आहे जेका ख़ुशियूं मल्हाए थी, पंहिंजे कल्चर सां कमिटेड आहे ऐं मोहबत करे थी। वॾी महिरबानी रफ़ीक ईसानी साहिबु तव्हांजी। ऐं मुतमा तव्हां जेको लास्ट कमेंट हुजे त हाणे असीं पंहिंजे प्रोग्राम जे इख़्तिताम तरफ़ वञूं पिया हुजे त तव्हां मैसेज ॾेई सघो था जो कि ॾींहं जे हवाले सां। मैसेज इहो आहे त पंहिंजी सिंधी ॿोली खे प्रोमोट कयो, पंहिंजे कल्चर खे प्रोमोट कयो, पूरे वर्ल्ड वाइड प्रोमोट कयो। ऐं इवन तव्हां जीअं अदा हिकिड़ी ॻाल्हि कई त भई जेको हिते कपिड़ा ठाहिया वेंदा आहिनि, हिते न इंटरनेशनली इहे कपिड़ा ॿाहिरि वेंदा आहिनि ऐं पंहिंजे कल्चर खे प्रमोट कंदो त जेके हितां जी जेके कल्चर उहो उन्हनि खे फ़ाइदो थींदो ऐं ॿाहिरि बि जेको आहे सो असांजे कल्चर खे प्रमोशन मिलंदी, प्रमोट थींदो ऐं माण्हू जोशो वलवले सां हर को हिन ॾींहं खे ॾियारे खे मल्हाईंदो आहे ऐं मल्हाईंदो ऐं इनशाला मल्हाईंदो रहंदो। ऐं बसि ॿियो मां छा चवां, बसि सिंध सलामत, साथ सलामत, ख़ुशि रहो सदा। नाज़रीन, तव्हां असांजे महिमान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। अॼु हीउ जेको सकाफ़ती एकता जो ॾींहुं, क़ौमी ईद जो ॾींहुं आहे, उन हवाले सां असांजे आर्टिस्टनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई मैसेज आहे त हीउ ॾींहुं असांखे सभिनी खे हिकु हंधि गॾे थो ऐं हीअ जेका सिंध मायूसीअ जी तरफ़ हुई ऐं उन सां हीउ जेको काविश केटियन वेड़ा वरी वसंदा ऐं ख़ुशहाल थींदी सिंध, त हुन में वॾो ई मददगार साबित थींदो ऐं वरी सिंध हीअ सही आबाद थींदी, सावकूं थींदियूं। इन्हनि सभु जेके सकाफ़ती रंगनि सां जीअं अॼु सॼी सिंध रंगियल आहे, ईअं ई असांजी सिंध ख़ुशहालीअ सां रंगियल हूंदी, हर तरफ़ ख़ुशी हूंदी, हर तरफ़ मुर्कूं ईंदियूं ऐं इहा ई असीं उमेदु करे सघूं था। ऐं अलाह खां दुआ आहे त असांजी सिंध खे सदाईं आबाद ऐं शाद रखे। तव्हांजी वॾी महिरबानी। पंहिंजे मेज़बान असगर खान खे इजाज़त ॾींदा। अलाह वाहे।